अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी शावर अली खान ऐं सिकंदर खान मंठार के गोरे हथ करे वठंदा छा रेस बालाजी खान हाणे रेस शाहनवाज के मारण जी धमकी ॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। त दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शावर अली खान जेको आहे सिकंदर खान खे साफ चींद तू हाणे ॾींहुं रात हिक करे इन मंठार के गोरे हथ कर अगर जेसी ते रानी ऐं मंठार गोरे हथ न कंदे जेसी ते तू सुख जो साह न खण अगर जेकर उहे असांखे हथ अची विया त पोइ रेस बालाजी खान जी असां कमज़ोरी हथ करे वठंदासीं ऐं पोइ रेस बालाजी खान खे पंहिंजे हथनि सां झुकाईंदासीं। सिकंदर खान चवंदो त बाबा तूं परेशान न थी मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदो त जीअं जेको आहे मंठार ऐं रानी मूंखे मिली वञनि ऐं रानी मंठार मूंखे मिली आहे त उन खां बाद मां रेस बालाजी खान मथां हमलो करे रेस बालाजी खान खे मारे ऐं मां पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। शावर अली खान चवंदो त सिकंदर पुट तूं परेशान न थी मां भी इन्हीं इंतजार में तरगो मंठार ऐं रानी मिली वञनि उन खां बाद रेस बालाजी खान मथां हमलो करे रेस बालाजी खान खे मारे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। ऐं रेस बालाजी खान जेको शाहनवाज खे धमकाईंदो रहे शाहनवाज खे चवंदो त बस हाणे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मुंहिंजी हाणे ओताक ते रुख न कर अगर जेकर हाणे तूं मुंहिंजी ओताक ॾांहुं अचण जी कोशिशि कई त पोइ मां इहो बि विसारे वेही रहंदुसि त तूं मुंहिंजो भाउ आहे। रेस शाहनवाज चवंदो त रेस बालाजी खान तोखे मोकल हिन ओताक में मुंहिंजो बि हक़ आहे ऐं हिन में मुंहिंजो बि हिसो आहे मां हिन ओताक ते ज़रूरु ईंदुसि वेंदुसि पर मां रानी ऐं जेको आहे मंठार खे गोरे हथ करे उन खां बाद तो मथां हमलो करे ऐं तोखे मारे पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। रेस बालाजी खान चवंदो त शाहनवाज तोखे मोकल जेको करणो थी कर वञी बहरहाल तूं हाणे हिन ओताक ते अचणु बंदि करे छॾ। शाहनवाज चवंदो त बालाजी खान भले तूं मूंखे मारे छॾ बहरहाल मां हिन ओताक ते अचणु कॾहिं बि न छॾींदुसि। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शेरदिल जेको आहे मल्हार खे सम्झाईंदो उन खे चवंदो त तूं पंहिंजी माउ खे सम्झा त तूं जीअं तुंहिंजो माउ बिल मथां इल्ज़ाम न हणी सघे। मल्हार चवंदो उनखे सम्झाइण जी घणी कोशिशि कई बहरहाल हू मुंहिंजी ॻाल्हि मथां कॾहिं बि यकीन नथो करे उनखे मां कीअं सम्झायां। दोस्तों उमीद आहे कहाणी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।